नाज़रीन, भिरिया रोड में ही अहम ख़बर असां शेयर कयूं पिया, जिते ताज़ी ॼावल बाड़ी हथाई आहे। अव्हांखे ॿुधायूं त हथायल बाड़ी खे नौजवान अमीर बख्श चांडे हंज वठी छॾियो आहे। अमीर बख्श जो चवणु आहे त अलाह साईं मूंखे नेमत अता कई आहे, खेसि पंहिंजी धीअ जीअं पालींदुसि। नाज़रीन, भिरिया रोड भरिसां बबरनि जे वणनि वटां ताज़ी ॼावल बाड़ी हथाई आहे। हथायल बाड़ी खे नौजवान अमीर बख्श चांडे हंज वठी छॾियो आहे। अमीर बख्श चांडे जो चवणु आहे त अलाह साईं मूंखे नेमत अता कई आहे, खेसि पंहिंजी धीअ जीअं पालींदुसि। नाज़रीन, भिरिया रोड भरिसां बबरनि जे वणनि वटां ताज़ी ॼावल बाड़ी हथाई आहे। हथायल बाड़ी खे नौजवान अमीर बख्श चांडे हंज वरितो आहे, जॾहिं त संदसि चवणु आहे त अलाह साईं मूंखे नेमत अता कई आहे, खेसि पंहिंजी धीअ जीअं पालींदुसि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। नदीम मंगी लाइन ते मौजूद आहे। नदीम, अपडेट कजो। बिल्कुल, भिरिया रोड भरिसां ॻोठ अब्दुल गफूर चांडियो में रस्ते तां बबरनि जे वणनि वटां हिकु नंढी ताज़ी ॼावल बाड़ी हथाई आहे। इन सिलसिले में ॻोठाणे हाकिम अली चांडिया ॿुधायो त असांजे घरनि भरिसां कुझु देरि पहिरियां नंढी बारड़ी जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो, जंहिं बाद मां ॿाहिरि निकिरी ॾिठो त रस्ते ते बबरनि जे वणनि वटि मासूम बारड़ी रखियल हुई, जेका रोई रही हुई। हिन चयो त असां फौरी तौर ते बारड़ी खे खणी मक़ामी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां तिबी मुआइने बाद बारड़ी खे सेहतमंद करार ॾिनो वियो। इन बाद मासूम बारड़ी खे हिन चयो त मुंहिंजे भाउ अमीर बख्श चांडियो हंज वठी छॾियो आहे। इन मौके ते अमीर बख्श चांडिया ॿुधायो त अलाह साईं मूंखे नेमत अता कई आहे ऐं मां हिन बारड़ी खे पंहिंजी धीअ जीअं जेको आहे पालींदुसि। जी नदीम, वरी महिरबानी तफ़सील आहे।